असां 2 ॾींहं सोशल मीडिया ते ख़बर रखी त टमाटा जेके आहिनि तेज़ी सां वधनि पिया। गोश्त 400 रुपया किलो आहे, टमाटा 600 रुपया किलो आहिनि। उन जी रिज़ल्ट हिते जे हुकुमरान वॾी हिकिड़ी अनूखे तरीक़े सां कढी आहे। उहा इहा कढी आहे त गाॾे वारे वटि अची करे ऐं हीअ पर्ची ॾिनी अथनि त 700 रुपये जो चालान पियारियो। असीं हिन इंतज़ामिया खां पुछणु चाहियूं था त माफ़िया जेकी आहे उन खां तव्हीं छो कोन था हिसाब किताब वठो। हिननि खे शइ हिकिड़ी मिलई 3028 में थी ऐं जंहिंमें 7 किलो टमाटो बचे थो या 8 किलो टमाटो बचे थो, 350 400 में अची पए थो। ऐं उहो टमाटो जेको आहे हिते घणे में विकिणनि छा कनि, हिननि ते अची बाहि भरे थी गाॾे वारनि ते ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि ते। उन माफ़िया खे कुझु बि नथा चवनि, उन ते को बि नोटिस नथो वरितो वञे ऐं उहे जी खपे ईअं कनि वस वारनि। चाहे 5000 रुपया टमाटा ॾेई ॾियनि, 6000 रुपया टमाटो ॾेई ॾियनि, बसर पंहिंजे मर्ज़ी जा ॾेई ॾियनि, का बि सब्जी पंहिंजी मर्ज़ी जा ॾेई ॾियनि। उन्हनि केरु कोन चवंदो छो हुननि जी गठ जोड़ हिननि में पाण सां लॻी पई आहे ऐं हू वस वारा आहिनि, जी खपे ईअं करे सघनि था। असां वटि हिते टंडे मोहन खान में जेकी पिड़ी लॻे थी, हिते कॾहिं ही विया आहिनि, हिते AC वियो आहे हुते, उनजा ख़बर वरिती आहे तव्हां माण्हुनि खे ॾियो घणे किलो पिया, हुन मां घणा किलो ख़राबु निकिरनि था, घणा कोन था निकिरनि। उहो सभु जेको मज़दूर माण्हू आहे उहो छा कमाईंदो, कीअं कंदो। अफ़सोस आहे। असांजी छॾण जो मक़सदु इहो हूंदो आहे तव्हां माफ़िया खे किथर मां झलियो, उनखे झलण लाइ तयारी कोन्हनि। झलींदा वरी ग़रीब मिसकिन पोरित खे ऐं उन खां अची पैसा वसूल कंदा ऐं पंहिंजूं आमदनियूं उन मां कमाईंदा। हुतां आमदनी अलॻि हिननि जी अचे थी। जेकॾहिं तव्हां ईमानदार हुजो आहे त तव्हां माफ़िया खे झलियो आहे, उनजे कंधे पियो आहे बसि टमाटो जेको आहे 500 रुपया 600 रुपया 800 रुपया जेको तव्हांखे हिते करिणो आहे उहो रेट ॾेई उहो रेट ताईं गाॾे वारनि खे ॾियो, उहो रेट विकिणनि। पर हिते ईअं असां न आहे। असां वटि ईदूं हुजनि, चाहे रमज़ान जी ईद हुजे, चाहे महारव शरीफ़ हुजे, चाहे हिंदुनि जी त्योहार को बि हुजे, उन में ही गाटे ट्रोड़ में कंहिं हथरा थो करे वञनि। कंहिं मुल्क में तव्हांखे इहो निज़ाम कोन मिलंदो। इहो सिर्फ़ु तव्हांखे टंडे मोहन खान में ऐं असांजी सिंध में मिलंदो। मैदो 4200 रुपया, छोके 6500 मण करे ॾियूं। छो हिंदुनि जी दिवाली आहे, वॾी में वॾी ईद आहे, इन में पकोड़ा घर में रधबा आहिनि, इन में जेके आहिनि मिठाइयूं थींदियूं आहिनि ऐं सॼो निज़ाम इन मैदे जो हूंदो आहे। उहो 6000 में चढ़ी वियो। खंडु चढ़ियो वञे, अटो चढ़ियो वञे, मस्तु माना लॻा पिया आहिनि। असांजो गुज़र सफ़र सिर्फ़ु ज़राइत ते आहे, उनखे मुकमल तबाह करे हेॾियो अथनि। बाक़ी जेके पाण माफ़िया कमाइण पोइ आहिनि, असां ग़रीबनि जो को बि हक़ कोन्हे हिते पंहिंजी ख़ुशियारी ज़िंदगी गुज़ारे सघनि, पंहिंजो जेको आहिनि पंहिंजो रोज़गार करे सघनि। असां इन सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत था कयूं ऐं असीं चऊं था त तव्हां इन जेके आहिनि माफ़िया आहिनि इन्हनि खे झलियो, इन्हनि खे गिथर मां झले, इनखे रेट हिकिड़ो फिक्स करे आवाम खे ॾिनो वञे जी मज़दूर पंहिंजी मज़दूरी कमाए सघे ऐं आवाम खे फ़ाइदो थी सघे। असांजी मज़दूरी जी तारीख़ उहा ई आहे 700 रुपया 800 रुपया 900 रुपया। पर हिते जेको आहे महांगाई चोट चढ़ियल आहे, उन ते ज़ाब्तो आंदो वञे।